पार्लियामेंट आइन के खिलाफ वने तो अदलिया इसलाह कंदी है। जेकॾहिं अदलिया आइन के खिलाफ फैसला ॾिए तो पोइ केरु ठीक कंदो। नवाज लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाई मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट के फैसले मुंझारो पैदा करे छॾियो आहे। 2 महीना थी विया आहिनि। फैसले खिलाफ नज़रसानी दरख़्वास्तूं मुक़रर नाहिनि थियूं। अदलिया तरफ़ां हदूं औरांगण सबब आइन जूं खोड़ शिकूं मफ़लूज थी वियूं आहिनि। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी एक्ट ऑर्डिनेंस खिलाफ धुरिन के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त महफूज फैसलो ॿुधाए छॾियो। धुरिन के ईंदड़ ॿुधनी ते तैयारी सां पेश थियण जी हिदायत। 3 अक्टूबर ताईं ॿुधनी मुलतवी। मखसूस सीटुनि जो केस वज़ाहती हुकुम सीनियर जज जे स्टाफ जे चवण ते अपलोड थियो। रजिस्ट्रार जो चीफ जस्टिस के जवाब ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार 9 सवालनि जे जवाब ते ॿधल रिपोर्ट चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खे मोकिले छॾी। एमडीकेट पेपर आउट थियण ते शागिर्दनि जे एहतजाज वारो मामलो। इस्लामाबाद हाई कोर्ट नतीजा रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी के एमडीकेट जा नतीजा रोकण जो हुकुम। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर पारां 3 सफ़नि ते ॿधल लिखत में ऑर्डर जारी। सिहत वारी वज़ारत समेत ॿियनि धुरियुनि खे 26 सेप्टेम्बर लाइ नोटिस जारी। सिंध के तालीम खाते पारां इम्तिहाननि के OMR सिस्टम ऐं मैनेजमेंट केडर आणण जो ऐलान। मनसूबाबंदी वारी कमीशन रिपोर्ट में ॿुधायो आहे त सिंध तालीम में पोइते आहे, पर ईअं नाहे। कुछ ख़राबियूं ज़रूर आहिनि। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाई सिंध में 40,000 मां 20,000 स्कूल तबाह आहिनि। नौशर फिरोज जा स्कूल पंजाब जे स्कूलनि खां बहितर आहिनि। 16,000 स्कूलनि खे बहाल करण जी ज़रूरत आहे। एशियाई तरक्याती बैंक पारां हलंदड़ माली साल लाइ पाकिस्तान की मईशत बेहतर करार। महंगाई की शरह में घटाई ऐं मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम जा अंग अखर हाकारी आहिनि। हुकूमती खर्चन में घटाई खानगी शोबे के प्रोमोट करण पाकिस्तान की मईशत की बेहतरी लाइ शर्त आहे। ADB जी आउटलुक रिपोर्ट जारी। पंजाब कानून तहत हलंदो आहे। हिते अची कानून तोड़ींदो त मुंहतोड़ जवाब मिलंदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी अली अमीन गंडापुर ते तनक़ीद। फैसलाबाद में खिताब कंदे चयाई पंहिंजा ॿार परॾेह वेठा आहिनि। बाक़ी 9 मई केस में नौजवान जेल में सड़न पिया। उन्हनि जी केर बि सार नथो लहे। सिंध में सरकारी मुलाजमन लाइ हेल्थ इंश्योरेंस की मंजूरी। सिंध हुकूमत ऐं स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन विच में सिंध सेक्रेटरीट के मुलाजमन ऐं संदन वारसन लाइ हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जो मुआहिदो। मुआहिदे तहत सिंध सेक्रेटरीट, वज़ीर आला हाउस, गवर्नर सेक्रेटरीट ऐं सिंध असेंबली के मुलाजमन के हेल्थ इंश्योरेंस की सहूलत हासिल हूंदी। सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मूजिब हर मुलाजिम के सालियानो इलाज लाइ 7 लाख रुपयनि की पॉलिसी मिली सघंदी। आईनी तरमीम लाइ सियासी मुशावरत ज़रूरी आहे। अदालतुनि में लखे केस इल्तिवा जो शिकार आहिनि। अदालती सुधारा पीपल्स पार्टी जे मंशूर जो हिस्सो आहे। पाकिस्तान जे आइन में कानून साज़ी ते का बि पाबंदी नाहे। पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान शाज़िया मरी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। आइनी वफ़ाक़ी अदालत जो क़याम ज़रूरी आहे। पलवशा ख़ान चयो आहे त आइनी अदालत जे क़याम सां फेडरेशन मज़बूत थींदी। आइनी अदालत सां अवाम जा मसला हल थींदा। हिकु जमात मामले ते फराजियत इख्तियार करे रही आहे। PTI के पहिरियां बि आइनी अदालत जे क़याम ते एतराज़ हो। पाकिस्तान महफूज, पायदार ऐं माहौल दोस्त ट्रांसपोर्ट निज़ाम के हथी ॾियण लाइ पुरज़्म आहे। पाकिस्तान पायदार तरक्की जा हदफ़ हासिल करण लाइ चीन सां गॾिजी कमु कंदो। पाकिस्तान इंफ्रास्ट्रक्चर जी पायदार सार संभाल, मौसमियाती तब्दीली जहिड़नि चैलेंजनि के मुंहुं ॾेई रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो बीजिंग में वर्ल्ड सस्टेनेबल ट्रांसपोर्ट फोरम 2024 के वीडियो खिताब। संदसि चवणु आहे त आवाम जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ असराइते ऐं माहौल दोस्त ट्रांसपोर्ट लाइ
पायदार इंफ्रास्ट्रक्चर की जरूरत है। बहराड़ी वारन इलाकन ताईं पहुंच वधाइण सां पायदार तरक्की के हथी वठाइण में मदद मिलंदी। बलूचिस्तान के इलाके तुरबत में आपघाती बमबार औरत गिरफ्तार। अदीला बलोच तुरबत टीचिंग अस्पताल में नर्स तौर कम करे रही हुई। गिरफ्तार अदीला बलोच वालदेन से गड प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त बलूचिस्तान में दहशतगर्द औरतुन के आपघाती हमले लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। ब्रेन वॉश करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं खसण लाइ भड़कायो वियो। उहो हिकु नर्स आहे, संदसि कम ज़िंदगी बचाइण आहे। बदकिस्मती से अहिड़नि माण्हुनि सां राब्तो रहियो आहे जिन आपघाती बमबार बणायो। इहो तासुर ग़लत आहे त बलूचिस्तान में औरतूं पंहिंजी मर्ज़ी सां आपघाती हमला कनि थियूं। अवाम खे पैगाम आहे त दहशतगर्दनि जी ॻाल्हियुनि में न अचनि। सवात के इलाके मालम जब्बा में परॾेही सफारतकारन के काफ़िले ते हमले की जांच कराइण जो फैसलो। केपी हुकूमत तरफां जांच लाइ ॿ रुकनी कमेटी क़ाइम। कमेटी में एडिशनल IG इन्वेस्टिगेशन स्पेशल घरू सेक्रेटरी शामिल। कमेटी वाक़े की मुख़्तलिफ़ रुखन का जांच कंदी ऐं जांच रिपोर्ट तैयार करे सूबाई हुकूमत के जमा कराईंदी। पुलिस मुकाबलो जाणाए क़त्ल कयल डॉक्टर शाहनवाज कुंबर के केस में गिरफ्तार 9 जवाबदार 7 ॾींहनि के रिमांड ते पुलिस हवाले। उमरकोट पुलिस गिरफ्तार जवाबदारन के मीरपुर खास की दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो। गुज़िरियल ॾींहुं मक़तूल डॉक्टर शाहनवाज कुंबर के साले वकील इब्राहिम कुंबर की फरियाद ते तालक़े थाने ते केस दाख़िल कयो वियो हो। उमरकोट में डॉक्टर शाहनवाज कुंबर वारे वाक़े खिलाफ रैली धरणो सिंधु नवाज घांगरो पुनल सारियो ऐं ॿियनि जी अॻवानी में 3 तलवार खां प्रेस क्लब ताईं रैली। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शाहनवाज के मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो वियो। वाक़े जी अदालती जांच कराई वञे। खैरपुर गोट कादिर बख्श बब्बर में 10वीं क्लासी शागिर्दियानी बेनज़ीर बब्बर से ज्यादती बाबत घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार की नोटिस बाद पुलिस केस दाखिल करे जवाबदार के गिरफ्तार करे वरतो। SSP जो चवणु आहे त जवाबदार शहबाज उर्फ कतरू बब्बर के गिरफ्तार करे जांच कई पई वञे। ठुल खैरपुर में MD-CAT जी टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि जो मेरिट जी लताड़ खिलाफ एहतजाज। ठुल में शागिर्दनि डाउ यूनिवर्सिटी इंतजामिया जो अलामती जनाज़ो खणी पुतले के बाहि ॾेई साड़ियो। खैरपुर में शागिर्दनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त MD-CAT टेस्ट जो पर्चो आउट करे अहल उम्मीदवारनि सां वेसा घाती कई वई आहे। नोटिस वठी ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वञे।